नाज़रीन असीं वक़्तु मौजूद आहियूं आदलपुर लॻो ॻोठ मेयर मल्क में, जिते ग़रीब पोरे ते जा मासूम बचड़ो जेको आहे उहो पुरसरार बीमारी में मुब्तला आहे। अचो त मौजूदु सियासी ऐं समाजी अॻुवान ऐं मौजूदु घर जे भातियुनि सां जेके हिते मौजूदु आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन मासूम नीगर जो जेको आहे त इलाजु केतिरे वक़्त खां हले पियो, हीउ केतिरे वक़्त खां बीमार जे बिस्तरे ते पियल आहे। मुझे साजिद अली नाम आहे, मुंहिंजो पीउ फोत थी वियो आहे, मदद कई वञे। हीउ मुंहिंजो भाइटियो आहे, हिन जो पीउ फोत थी चुको आहे, 1 साल खां वधीक अरसो हिनखे थी चुको आहे, बीमार आहे। हिन जो कमाइण कतण वारो केर बि कोन्हे। हिन जेको बि पाण ते ख़र्चु कयो आहे घर जो अलाह ताला सॼो कुझु ख़तमु करे चुको आहे। ऐं सरंदे वारनि खे अपील आहे त कुझु ताउन करे हिन ग़रीब जी ज़िंदगी बचाई वञे त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। सरदार अली गौर खान आहे, राजा खान आहे, मोहम्मद वज खान आहे, या अहिड़ा ॿिया कोई सरंदे वारा बि आहिनि त उन सां ताउन करे ग़रीब जी ज़िंदगी बचाई वञे। भाई मुंहिंजो ॾोहिटो आहे, बीमार आहे, हिन जो पीउ मरी आहे। वसदी वारनि खे मां अपील थी कयां त मुंहिंजी मदद कई वञे। राहे मौला जी अली गौर खान आहे, अली मोहम्मद आहे, राजा आहे, सभिनि खे अपील कई थी वञा त मुंहिंजी मदद कई वञे। तव्हां सॼनी जी मुंहिंजे न्याणी अलको तरको सॼो खपाए बीठी आहे, दाणो अन जो कोन अथनि, कमाइण वारो ई कोई कोन्हे। मुंहिंजी न्याणी जी मदद कई वञे, हिन बचड़े जी ज़िंदगी ठही वञे। साजिद अली मलिक जेको आहे सो ही साल खां बीमार आहे। ही बीमारी जी बिस्तरे ते पियल आहे। उन खां हिन जो वालिद साहब बि फोत थी चुको आहे ऐं हिननि जे वालदा ऐं हितां जा जेके हिन ॻोठ जा रहाकू आहिनि हिन जी मदद कंदे पंहिंजो अलाह ताला सारो किणी हिन नंढड़े ॿार जे मथां लातो आहे। हिननि जो जेको आहे सो जहिड़ो जेको आहे रत नथो ठाहे। मां ह्यूमन राइट प्रोटेक्शन फोरम जे प्लेटफॉर्म तां आला अख्तियारियूं ऐं पंहिंजे इलाइक़े जे चीफ सरदार अली गौर खान मार साहब ऐं MPA सरदार राजा खान मार साहब खे ऐं सरदार मोहम्मद बख्श मार साहब खे ऐं तमामु सरंदी वारनि खे मां इहा ह्यूमन राइट प्रोटेक्शन फोरम तां हिकिड़ी अपील कयां थो त हिन मसीहा थी हिन जी मदद कई वञे। जी नाज़रीन, ही हुआ ॻोठ मेयर मल्क जा रवासी। उनजी नानी ऐं उनजो चाचो ऐं समाजी अॻुवान जेको मौजूदु हुयो। हिन जो चवणु आहे त घर जा जेके अलाह ताला हुया जेके घर जा हिन वक़्तु खपाए चुका आहियूं ऐं घर में कमाइण वारो बि कोई बि न आहे। हिन जो जेको पीउ आहे उहो तक़रीबन 10 खां 12 साल अॻु फोत थी वियो आहे ऐं असीं कमाइण वारा न आहियूं। जेको बि घर में हुयो उहो अलाह ताला ॿुहारे करे हिन जो इलाजु करे चुका आहियूं। सरंदी वारनि खे घुरिजे त हिन मिसकीन ग़रीब अबोज जी मदद करे हिन मासूम नीगर जी ज़िंदगी बचाए वञे। कैमरामैन मोहम्मद ईसा कोलाची सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़, आदलपुर।